नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सीता रोड भरसंग ॻोठ हासिल चांडियो में चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो पीपल्स पार्टी एमपीए सरदार चांडियो जी सरपंची हेठि जिरगो थियो। जिरगे दौरान ॾोह साबित थियण ते ॾोही धुर मथां 5 करोड़ 65 लख रुपया ॾंड विधो विया। ॿिन्ही धुरनि में पसंद जे परणि वारे मामले तां गुज़िरियल 7 सालनि खां तकरार हलंदड़ो। तकरार में 2 निंगरियुनि समेत 9 माण्हू क़तल जॾहिं त 20 ॼणा ज़ख़्मी थी चुका आहिनि। सीता रोड भरसंग ॻोठ हासिल चांडियो में चांडिया बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो पीपल्स पार्टी एमपीए सरदार चांडियो जी सरपंच हेठि जिरगो थियो आहे। जिरगे दौरान ॾोह साबित थियण ते ॾोही धुर मथां 5 करोड़ 65 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। ॿिन्ही धुरनि में पसंद जे परणि वारे मामले तां गुज़िरियल 7 सालनि खां तकरार हलंदड़ो। तकरार में 2 निंगरियुनि समेत 9 माण्हू क़तल थिया आहिनि जॾहिं त 20 ॼणा ज़ख़्मी थी चुका।